सिंध प्रोग्रेसिव कमेटी पारां अॼु बेया टाउन जी वलार सिंध एक्शन कमेटी जी क़यादत ऐं क़ौमी कारकुन मथां कूड़ा केस दाख़िल करे उनखे गिरफ़्तार करण ऐं सिंगार नूनाणी जी गुमशुदगी ख़िलाफ़ अॼु ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं एहतिजाज जी रैली कढी वई आहे। अचो त हिते मौजूद अॻवान सां ॻाल्हि ॿोल कयूं त हुननि जो वधीक छा चवणु आहे। बुनियादी मक़सद जेका आवाम दुश्मन माहौल दुश्मन तरक्की बेगा प्रोजेक्ट्स जैमें धरती धड़न जी लड़ पलाण थे थी बाहरी आबादकारी दबाव सिंध में वधे तो उन जी रस्ता रोक करना इन हवाले से सिंध एक्शन कमेटी जो भी 6 जून ते हो अज सिंध प्रोग्रेसिव कमेटी के प्लेटफॉर्म ता है या जदोजहद हलंदी रहंदी। दामने आज जमहूरी हुकूमतूं चाहे सूबाई हुजन चाहे वफ़ाकी हुजन मलिक रियाज़ जन सरमाएदारन जी जेका मिली भगत जेका मकामी धरती धड़न के दरबदरी ते मजबूर करे थी माहौल दुश्मन तरक्की आने थी सो वाह सिंध दुश्मन आ सो सिंध जो शऊर सिंध जी जो मज़ाहिबत कदो उन्हनि खे फबण कोन ॾींदासीं। असीं सम्झूं था त हाणे सिंध सॼी हिकिड़े पेज ते अची वई आहे। सिंध सॼी मुतफ़िक़ आहे हिन ॻाल्हि ते त सिंध जे ज़मीननि जी वालार कंहिं सूरत में क़बूल कोन्हे का। उहा DH जे नाले सां हुजे बैरिया टाउन जे नाले सां हुजे या कहिड़े बि नाले सां हुजे उहा मुकमल गैर क़ानूनी आहे गैर इख़लाक़ी आहे गैर शरई आहे ऐं सिंध जे जबलनि ते सिंध जे समुंड ते सिंध जे वसीलनि ते उन्हनि जी मालिकी जो हक़ उन्हनि मक़ामी माण्हुनि जो आहे जेके सदियुनि खां वठी उते आबाद आहिनि। बैरिया टाउन हिकिड़ो साइन आहे माना सिंध खे जंहिं तरह जो थ्रेड आहे उन हवाले सां हिकिड़ो साइन आहे त सिंध जो इन फ्यूचर शेप कहिड़ो ठहंदो। हाणे मूंखे इन फ्यूचर जेको सिंध जो शेप ठहंदे नज़र अचे थो उहो इहो आहे त सिंध जो इंडिजीनियस जेको माण्हू आहे सिंध जो जेको मक़ामी माण्हू आहे वो तमाम वडे पैमाने ते अॻिते हली डिस्प्लेस थींदो। अॼु हीउ जेको एहतिजाज आहे उहो सिंधी पंहिंजे वजूद जी जेका बका जी जंग पिया विढ़नि उन ई तसलसल जो हिकिड़ो हीअ ज़रियो आहे जेको कराची में 6 जून ते एहतिजाज थियो। उन खां पोइ पीपल्स पार्टी सरकार सिंधियुनि खे टार्चर करण जी जेको हिकिड़ो सिलसिलो शुरू कयो FIR कयूं हिसाइण जी ॻाल्हि कई पर सिंधी अॼु बि मुनज़म तरीक़े सां पंहिंजे धरतीअ जी मालिकी पंहिंजे वसीलनि जी मालिकी करण जे लाइ रोडनि रस्तनि ते आहिनि। बहरिया टाउन ग्रीन सिटी DH समेत समूरा सिंध दुश्मन मनसूबा आहिनि उन्हनि खे रद्द करे चुका आहियूं। जेको ही धरती ते वलार आहे जेको दरिया ते वलार आहे जेको हितां या शहरनि में सूंह जे नाले ते या नालनि जी सफ़ाई जे नाले ते रेलवे खां हिननि शुरू कयो कचो आबादी उॾाइण ऐं हिननि सॼे माण्हुनि खे जीअं हिन नई गवर्नमेंट चयो त माण्हुनि खे घर ॾींदा पर हिननि लखनि जी तादाद में माण्हुनि खे दरपदर कयो आहे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk